नाज़रीन, अवामी नींद में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे DG पार्क्स कराची लियाकत क़ाइम खानी खे 14 ॾींहं जे रिमांड ते नेब हवाले कयो वियो आहे। जाली अकाउंट केस में नामज़द जवाबदार लियाकत क़ाइम खानी खे रावलपिंडी जी एहतसाब अदालत में पेश कयो वियो। ॿुधणी दौरान जज पुछाणो कयो त लियाकत अली क़ाइम खानी अवां आहियो, जंहिं ते अॻूणे DG पार्क्स जवाब ॾिनो त जी मां लियाकत आहियां। नेब तरफ़ां मेगा मनी लॉन्ड्रिंग स्कैंडल में गिरफ़्तार अॻूणे DG पार्क्स सिंध लियाकत क़ाइम खानी खे इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जे जज महमूद बशीर आॾो पेश कयो वियो। नेब इख्तियार अदालत खे आगाही ॾिनी त लियाकत क़ाइम खानी DG पार्क तौर गैर कानूनी एटलामेंट्स कयो आहे त बाग़ बिन कासिम जी ज़मीन गैर कानूनी तौर ते गिलीकेक्स इंटरनेशनल कब्ज़े में ॾिनी हुई। इन ज़मीन खे बाग़ जे रिकॉर्ड मां गैर कानूनी तरीक़े सां ख़ारिज कयो वियो आहे। नेब इख्तियार अदालत आॾो चयो त लियाकत क़ाइम खानी वटि एॾी माल ऐं मिल्कियत किथां आई आहे, हिन जो पतो लॻाइणो आहे। संदसि खज़ाने जो मनी ट्रायल ऐं मालूम करणो आहे। तंहिं करे जांच जे लाइ संदसि जिस्मानी रिमांड ॾिनो वञे। अदालत दरख़्वास्त मंज़ूर कंदे लियाकत क़ाइम खानी खे 14 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते नेब हवाले करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।